Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इमरान खान खे त वञणो ई वञणो आहे, फ़ैसिलो करणो आहे त मुल्क खे अवाम हलाईंदो या कुझु ताक़तवर इदारा हलाईंदा। हाणे मुल्क में इदारनि जी बालादस्तीअ खे तस्लीम न कयो वेंदो। मुल्क में पार्लियामेंट ऐं अवाम जी बालादस्ती हूंदी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो लोरा लाई में जलसे खे ख़िताब। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जाली हुकूमत ऐं वज़ीर आज़म में अकुल ई नाहे। अवाम जाली हुकुमराननि खे रद्द करे छॾियो आहे। छा मुल्क इन लाइ ठाहियो हो त इदारा धांधली कनि ऐं नाअहलनि खे अवाम मथां मढ़नि। PDM मुल्क में जमहूरी फ़िज़ाउनि जी बहालीअ लाइ निकिती आहे। PDM अंदरि को बि झेड़ो न आहे ऐं समूरियूं जमातूं जमहूरियत जी बहालीअ लाइ मुतहिद आहिनि। पनामा पेपर्स पाकिस्तानी अशराफिया जी करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग खे वाउखो करे छॾियो। करप्शन पाकिस्तान जी तरक़ीअ में सभ खां वॾी रंडक आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट बयान में चयो आहे त अशराफिया परॾेह में गैर क़ानूनी असासा ठाहिण लाइ मनी लॉन्ड्रिंग कई। लुटियल नाणे खे तहफ़ुज़ ॾियण लाइ NRO जो सहारो वरितो। ही अमीर हुकुमरान इंतकामी कार्ड पुठियां नथा लिकी सघनि। करप्शन जा इंकिशाफ़ शुरूआत आहिनि। ब्रॉडशीट खे वधीक जांच खां कंहिं रोकियो? वज़ीर आज़म साहब ब्रॉडशीट हिकु आमिर ऐं अव्हां ख़िलाफ़ चार्जशीट जारी कई आहे। ब्रॉडशीट आमिरनि ज़रिए चूंडियल वज़ीर आज़मनि ख़िलाफ़ साज़िशुनि खे वाउखो कयो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो वज़ीर आज़म जे ट्वीट ते रद्द अमल। मरियम औरंगज़ेब चयो आहे त परवेज़ मुशर्रफ खे पतो हुयो त उन जाली कंपनी खे नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ इस्तेमालु कयो। नैब ज़रिए कुझु नैब सटियल बणिया त कुझु नैबज़ादा बणिया। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में को बि फ़र्क़ु नाहे। ॿिन्ही पार्टीज़ अवाम जी फुल लुट कई आहे। जॾहिं बि का डील या NRO थींदो आहे त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी फ़ाइदो वठंदियूं आहिनि। एहतिसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर जी अपोज़िशन ते तनक़ीद। शहज़ाद अकबर चयो आहे त ब्रॉडशीट सियासी अशराफिया जी करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग खे वाउखो करे छॾियो आहे। मुल्क में सियासी अशराफिया रुॻो पंहिंजे दिफ़ा लाइ सियासी असर रसूख़ इस्तेमालु कयो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन जी तहरीक जो को अख़लाक़ी जवाज़ नाहे। इन सबब जे करे PDM जी तहरीक आख़िरी पसाहनि में आहे। अपोज़िशन जलसनि ज़रिए असराइतो रद्द अमल न ॾेई सघी। ही अबू बचायो ऑपरेशन हो जेको नाकाम थियो। वज़ीर आज़म जे एहतिसाब बाबति ख़ासि मुआविन शहज़ाद अकबर ऐं बाबर आवान सेनेट चेयरमैन पारां नैब मामले ते तलब कयल इजलास में शिरकत न कई। सादिक संजरानी इजलास मुलतवी करे छॾियो। डेप्यूटी चेयरमैन सलीम मानवीवाला चयो आहे त सेनेट चेयरमैन सां नैब जे मामले ते डिघी मुलाक़ात थी। नैब मामले ते इतफ़ाक़ी राय सां हल कढणु घुरूं था। शहज़ाद अकबर सेनेट में एतराफ़ कयो त 2 माण्हू नैब जी तहवील में मौत जो शिकार थिया, पर नैब चवंदो रहियो आहे त को शख़्स नाहे फौत थियो। शहज़ाद अकबर ऐं नैब जे बयान में तज़ाद आहे। आइन में स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन जी चूंड जो तरीक़ेकार मौजूदु न आहे। आर्टिकल 226 तहत वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर जी चूंड खां सवाइ समूरियूं इलेक्शन्स ॻुझी वोटिंग ज़रिए थींदियूं। सुप्रीम कोर्ट जा सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदाती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल चयो त इलेक्शन एक्ट में सेनेट चेयरमैन, डेप्यूटी चेयरमैन, वज़ीर आज़म ऐं वॾनि वज़ीरनि जी इलेक्शन बाबति तरीक़ो वाज़िह न आहे। स्पीकर ऐं डेप्यूटी स्पीकर जी चूंड इलेक्शन एक्ट तहत न थींदी आहे। वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर जी इलेक्शन ऐवान पाण कराईंदो आहे। आइन जो आर्टिकल 266 हर इलेक्शन ते लागू नथो थिए। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त को MPA पार्टी ख़िलाफ़ वोट ॾियणु चाहे थो त साम्हूं अची ॾिए। आइन जे आर्टिकल 53 ऐं 60 में ॻुझी या ओपन बैलेट ज़रिए इलेक्शन जो ज़िक्र थियल न आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत उसामा सती क़त्ल केस में 5 जवाबदारनि जो वधीक 5 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। अदालत जो जवाबदारनि खे 18 जनवरी ते ॿीहर पेश करण जो हुकुम। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी उसामा सती जे वारसनि सां मुलाक़ात।
कातिल खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ हर मुमकिन मदद जी ख़ातिरी। लाहौर जी एहतिसाब अदालत आमदनी खां वधीक असासनि वारे केस में गिरफ़्तार नून लीग अॻुवाण ख्वाजा आसिफ जो 22 जनवरी ताईं जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। ख्वाजा आसिफ जे वकील फारूक एच नाइक जी जुडिशियल रिमांड वारी सदा रद्द। अदालत जो ख्वाजा आसिफ खे 22 जनवरी ते ॿीहर पेश करण जो हुकुम। टनुजाम ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप जे पैसनि में घोबियुनि जो इंकिशाफ। इंतिज़ामिया जी मुबैना करप्शन बाद 500 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं दर-बदर। ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर मुजीब सहराई ऐं रजिस्ट्रार ग़ुलाम मुहिउद्दीन तरफ़ां स्कॉलरशिप जे फंड्स में घोबियूं हुयूं वयूं। इंतिज़ामिया तरफ़ां स्कॉलरशिप जा पैसा घुरंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ख़ामोश रहण लाइ धमकियुनि जो बि इंकिशाफ। हायर एजुकेशन तरफ़ां ज़रई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे शागिर्दनि जी स्कॉलरशिप जे मद में 12 करोड़ रुपया ॾिना विया हुआ। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ारत तरफ़ां स्कॉलरशिप जे पैसनि में घोबियुनि जो नोटिस वरितो वियो। सिंध यूनिवर्सिटी जे वीसी तरफ़ां रिटायरमेंट जा ॾींहं वेझो थींदे ई धड़ाधड़ ऑर्डर्स जारी करण जो सिलसिलो जारी। वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त तरफ़ां 1 महीने में नौकरियुनि जा 50 खां वधीक ऑर्डर्स जारी करण जो इंकिशाफ। टाइम न्यूज़ तरफ़ां हथ कयल ऑर्डर्स मूजिबि मोहम्मद अकरम जतोई खे 20 डिसंबर 2020 ते 16 ग्रेड जे उहिदे जो ऑर्डर ॾिनो वियो। 18 डिसंबर ते जारी थियल ऑर्डर में सदाम हुसैन लुंड खे ड्राइवर तौरु भर्ती कयो वियो। नौकरीअ जा ऑर्डर्स मिलियल माण्हुनि तरफ़ां अॼु खां चार्ज संभालण जो बि इंकिशाफ। रेंजर्स ऐं पुलिस कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में रंडकू रखी रोड बंदि करण वारे मामले खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। सिंध हाई कोर्ट में खाना फरहंग ईरान रोड खे बंदि करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान पुलिस ऐं रेंजर्स इख़्तियारनि तरफ़ां जवाब जमा। ॿुधणीअ दौरान पुलिस जे फोकल पर्सन इंकिशाफ कयो त सिंध जे घरू खाते तरफ़ां बि रोड खे बंदि करण जी इजाज़त न ॾिनी वई आहे। डेप्यूटी अटर्नी जनरल अदालत खे आगाही ॾींदे चयो त ख़बर पई आहे त एफसी तरफ़ां रोड खे बंदि करण जी हिदायत ॾिनी वई आहे। अदालत एफसी इख़्तियारनि खां जवाब तलब कंदे चयो आहे त ॿुधायो वञे कंहिंजे हुकुम ते क्लिफ्टन में रोड खे बंदि कयो वियो आहे। रस्तनि ते रंडकूं सिक्योरिटी ख़दशनि सबबि रखी सघजनि थियूं। सिंध में गैस जी बंदिश ते ओगरा चेयरमैन ऐं सुई सदरन गैस कंपनी इख़्तियारनि सूधो ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट सूबे में गैस बहिरान ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार चयो त सिंध सूबो 68% गैस पैदा करे थो। आइन मूजिबि जंहिं सूबे मां गैस निकिरे थी सभ खां पहिरीं उन सूबे खे फ़राहम कई वञे। मुल्क में सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध गैस बहिरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अदालत सुई सदरन गैस कंपनी जे MD खे ईंदड़ ॿुधणीअ ते जवाब यकीनी बणाइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट गैस फ़राहमी जे हवाले सां फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। हिन मामले में अदालत उज़्मा जे फ़ैसिलनि जो बि जाइज़ो वरितो वेंदो। सिंध में गैस बहिरान ख़त्म न थियो। रध पचाव लाइ परेशान शहरी रस्तनि ते निकिरी आया। मटियारी में औरतूं डंडा खणी सुई गैस जी ऑफिस पहुची वियूं। ऑफिसर्स जूं जान बचाइण लाइ मिनथूं। मुज़ाहिरीन औरतुनि ऑफिसर्स आॾो दाहियो त असांजे घरनि में गैस न आहे, रध पचाव लाइ परेशान आहियूं ऐं अव्हां ऑफिस में वेही कचहरियूं करे रहिया आहियो। जोही में सवे शहरनि जो गैस बंदिश ख़िलाफ़ धरणो। लाड़काणो में गैस बंदिश ख़िलाफ़ सूबाई वज़ीर जो पुतलो ठाहे अनोखो एहतजाज। कादिरपुर समेत ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। कुछ ही न कयो आहे पुलिस हिन वक़्तु। असांखे बसि इंसाफ़ खपे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उनखे फांसी जी सज़ा सुनाई वञे।
वहशत बाद बेदर्दीअ सां क़तल कयल मासूम मोनिका केस जी जांच जारी। पुलिस शक जे बुनियाद ते वधीक 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मोनिका लाड़िक जे 4 माइटनि समेत गिरफ़्तार थियलनि जो अंगु ॿीह थी वियो। सदर जूं भटियूं में ज़्यादतीअ बाद बेदर्दीअ सां क़तल थियल नींगरीअ जूं अॼु टीजे जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। SP हेडक्वार्टर्स नौशेरवाल चांडियो ऐं DC मोनिका जे वारसनि वटि पहुता। मोनिका जे वारसनि तरफ़ां पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर। नींगरीअ जे वारसनि ऐं सिंध जी सुञाण धुरिन तरफ़ां मोनिका लाड़िक जे केस में असुल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद में मालबरदार ट्रेन जूं 8 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। रेलवे ट्रैक बंदि। कराची खां साहिवाल वेंदड़ ट्रेन सां हैदराबाद जंक्शन वटि हादिसो पेश आयो। रेलवे टीम तरफ़ां ट्रैक खोलण लाइ बोगियूं हटाइण जो सिलसिलो जारी। रेलवे इख़्तियारनि जो चवणु आहे त हादिसे जो शिकार मालबरदार ट्रेन कोयलो खणी वञी रही हुई। कराची सेंट्रल जेल में कैदी तरफ़ां सोशल मीडिया ज़रिए अॻूणी ज़ाल खे हिरासां करण जो इंकिशाफ। औरत अॻूणे मुड़ुस ख़िलाफ़ सबूत खणी अदालत पहुची वई। सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान औरत अस्मा मुश्ताक दाहियो त अॻूणो मुड़ुस सेंट्रल जेल में 2 भेरा उमिरि कैद जी सज़ा काटे रहियो आहे, जेको जेल मां बि हिरासत करे थो ऐं व्हाट्सएप ते क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार औरत अॻूणे मुड़ुस ख़िलाफ़ सबूत बि अदालत में पेश करे छॾिया। अदालत तरफ़ां यूसुफ लादा थाणे जी पुलिस खे औरत खे तहफ़ुज़ ॾियण जो हुकुम। औरत खे हरासमेंट बाबति नई दरख़्वास्त दाख़िल करण जी हिदायत। जामशोरो वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि ॻोठाणे खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल असगर बिरोही जो पुटु शाहिद बिरोही मरी। पुलिस मूजिबि सेवन रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पीउ पुट ते फायरिंग कई। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी नौजवान इस्पताल मुंतक़िल। जेकबाबाद जे सनेमा रोड ते मोटरसाइकिल सवार जवाबदारनि फायरिंग करे पीउ सन अमानुल्लाह बिरोही खे क़त्ल करे छॾियो। कड़ियो घमर वेझो जखरे दड़े वटां हथायल नौजवान जे लाश जी 35 वरहनि जे सुमार कोल्हीअ तौरु सुञाणप। पुलिस जांच शुरू करे छॾी। पहिरियां वापारीअ खे वहशियाणियो तशद्दुद जो निशानो बणायो ऐं बाद में पंहिंजी अदालत लॻाए छॾी। हैदराबाद पुलिस पारां चौपाए माल जे वापारीअ खे तशद्दुद जो निशानो बणाइण वारे मामले जो निबेरो। DSP कासमाबाद आॾो मुतासिर धुर पारां पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ दाहूं। DSP पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां खेनि बदिली करण जी ख़ातिरी कराए मामिलो लह मिटी करे छॾियो।